नासिर म्यूनिसिपल कमेटी बदीन के चेयरमैन पीर मोहम्मद सालिक कुरैशी पारा मुख्तलिफ इलाइक़नि में बरसाती पानी कढण जो सिलसिलो जारी है। रवायत ॾिसूं था मिरान टीवी रिपोर्टर दीदार मल्हा जी ये रिपोर्ट। म्यूनिसिपल कमेटी बदीन के चेयरमैन पीर मोहम्मद सालिक कुरैशी और म्यूनिसिपल कमेटी बदीन के कौंसलरनि सां बदीन शहर के मुख्तलिफ इलाइक़नि जो दौरो किया, जॾहिं त सिरानी रोड, फुलखान, हैदर टाउन, गोठ हाजी हाशम ख़ासकली, शहबाज कॉलोनी, मला मेला समेत काफ़ी कॉलोनियन और महलन में पानी निकाल किया पियो वञे। गोठ हाजी हाशम ख़ासकली वटि अॻूणी सेनेटर MP बीबी यास्मीन शाह पिण पहुती, जॾहिं त हज़रत पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक़शबंदी सजादा नशीन लोहारी शरीफ की हिदायतुनि ते निशात तंज़ीम लोहारी शरीफ के युथ के नौजवान बदीन शहर के मुख्तलिफ इलाइक़नि में पानी और सफ़ाई में हिस्सो वठी रहा आहिनि। उन मौके ते मेहरान टीवी न्यूज़ सां पंहिंजा वीचार रीत वंडिया। हींअर बि हल्की फुड़ शुरू थी आहे, अला ख़ैर करे त इहो स्पेल जेको आहे बरसाति जो इहो टरी वञे त हीअ पंहिंजे पोयां जेका तव्हांखे जॻह नज़र अचे थी, फुल खाण हिनखे चवंदा आहिनि, हिन में शुरू खां वठी पहिरियां त खाण हुई, पर हाणे काफ़ी हिन में आबादियूं थी वियूं आहिनि ऐं साइड में जेके आहिनि माण्हू रहनि था, असांजा सिटीज़न्स, उन्हनि जा घर आहिनि, ग़रीब जेके आहिनि उन्हनि जा अजा ठहियल आहिनि, त इन जे करे पोइ असांजी कोशिशि हूंदी आहे त हिन मां जल्द से जल्द पाणी निकिरी वञे। काफ़ी पहाड़नि जो जेको निकाल थी पाणी उहो बि हिन में अचे थो, बरसाति जो जेको पाणी ड्रेन थी अचे थो, त हिते जेके माण्हू रहनि था उन्हनि खे तकलीफ़ आहे। त लास्ट ईयर बि उन खां पहिरियां बि हमेशह असां वॾी मशीन जेका आहे उहा लॻाराईंदा आहियूं, त इहा मशीन जेका अरेंज थी वई आहे, त हाणे असांजी कोशिशि आहे त जेसि ताईं हिन मां कंप्लीटली पाणी जो निकाल न थी वेंदो तेसि ताईं हिन मशीन खे ऑन रखंदासीं। तक़रीबन 3 महीना जेके मानसून जी बारिशुनि खां पहिरियां ई असां सफ़ाई जो कमु शुरू कराए छॾियो, त अल्हम्दुलिल्लाह जेॾी महिल बरसाति थिए थी, जेतिरा मिलीमीटर बरसाति थिए थी, 40 मिलीमीटर पई, केॾी महिल 60 मिलीमीटर पई, त उन में पाणी नाला जेके हुया उहे पाणी खणी विया। बाक़ी किथे किथे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, शहर जो माहौल आहे, थेलियूं ऐं इहे गॾु थियनि थियूं, त उन जे करे चोकिंग थिए थी, त उते बि असांजी पूरी कोशिशि हूंदी आहे त असां जल्दी चोकिंग ख़तमु करायूं त नाला पंहिंजो पाणी खणी वञनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत इलाही हिन ते कमु कयो आहे। तव्हांखे ख़बर आहे त जेके हुनजा नुमाइंदा आहिनि या जेके बि स्टेक होल्डर आहिनि उहे सभु पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में सभु पंहिंजी जॻहियुनि ते मौजूदु आहिनि ऐं कोशिशि कनि पिया त माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वञे ऐं अदा साले जी कोशिशि आहे। हिन में तव्हांखे ख़बर आहे ऐं जेके बि स्टेक होल्डर आहियूं सभु असां हिते वेठा आहियूं, कमु कयूं पिया। हींअर बि तव्हां ॾिसो पिया हिते पोयां ई 2 वॾियूं मशीनूं लॻल आहिनि हिते। हा, 2 वार्ड आहिनि जेके उहो सॼो हिते उन्हनि खे कवर कनि पिया ऐं सॼो पाणी हिते निकिरे पियो हिते, छो जो इहो पाइप जेको आहे पहिरीं बि लॻल हो, साले वारनि लॻायो हो, पर कढियो बि कोन्हे ऐं सुठो आहे कोन निकितो, वरी लॻल आहे त वरी असांखे कमु अची वियो हिन में। हीअ असां असल में मुंहिंजी पंहिंजी ज़मीन ई पाड़ो जेको आहे इहो मुंहिंजो पंहिंजो ज़ाती आहे, उहो ॿुॾो पियो आहे ऐं साईं आहिनि हिते असां लाइ क़ाबिल एतिराम आहिनि, हिननि जे करे लाचारो जेको हर साल ॾींदा आहियूं ऐं अञा थोरी जेतिरो हूंदो पिया ॾींदासीं। जीअं त वार्ड नंबर 13 में, जंहिंमें चंडिया नगर, मला मेला, शहबाज कॉलोनी, हाईवे कॉलोनी, एक्साइज कॉलोनी सभु अची वियूं जेके हींअर पाणी हेठि हुयूं। वरी साईंजन जी महिरबानी सां, चेयरमैन साहिबु पीर मोहम्मद सालिक कुरैशी जी महिरबानी सां वरी इहो कट लॻायो जेको अॼु पाणी निकिरी रहियो आहे। इंशाअल्लाह ताला सुभाणे ताईं क्लियर थी वेंदी। शागिर्द तंज़ीम निशात जमात लोहारी शरीफ उहा तंज़ीम आहे, उन्हनि जे हिसाब सां असां निशात स्काउट ओपन ग्रुप उहा ठहियलु आहे। सो असां हिते बदीन ज़िले में तक़रीबन 3-4 ॾींहं थी विया आहिनि असां हिते वॉलंटियर तौर ते कमु कयूं। जॾहिं संदन चवणु हो त पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अदी फरियाल टालपुर जी हिदायतूं ॾिनियूं आहिनि। हिननि चयो त असां बदीन शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो करे रहिया आहियूं ऐं काफ़ी इलाइक़नि मां पाणी निकाल कयो पियो वञे, जॾहिं त हेठाहीं वारनि इलाइक़नि ऐं ख़ाली पयल प्लाटनि में पाणी बीठल आहे उहो बि निकाल करायो पियो वञे। कैमरामैन ज़ुबैर जुनेजो साण दीदार हुसैन मल्हा, मेहरान टीवी न्यूज़ बदीन।